नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरों सिलसिलो जारी है। वक्त ख़ैबर मां ख़बर ॾींदड़ सुबुह जो 8 बजे मटियारी कोर्ट की पेशी ते वेंदे रस्ते में सईद शेमीर मकाम मटियारी वटि प्राइवेट माण्हुनि तरफ़ां इमरान सोनारे, यासीन सोनारे ऐं अल्ताफ़ सोनारे खे कार मां लाहे लठनि ऐं ॿियनि हथियारनि सां सख़्त तशद्दुद कयो। उतां अल्ताफ़ सोनारे विझ वठी वॾी जान बचाई ऐं इमरान सोनारे, यासीन सोनारे खे प्राइवेट माण्हू अगवा करे खणी विया। ॿिए तरफ़ अल्ताफ़ सोनारे मीडिया खे ॿुधायो त अॼु असीं सुनवाई ते वियासीं पिए त शहद शेमीर मोर ते मोबाइल बीठी हुई ऐं कुझु प्राइवेट माण्हू बीठा हुआ। उन्हनि असां ते हमिलो कयो ऐं उहे सिट गफूर जा माण्हू हुआ। उन गॾु अब्दुल शकूर सिट गफूर जो पुटु बि गॾु हुअनि। ज़ोरी ज़बरदस्ती असां गाॾीअ मां कढी असांखे लठियूं आयूं अथनि, असां विढ़िया आहिनि। इमरान खे ऐं यासीन खे ज़ोरी खणी विया, मूंसां विढ़िया आहिनि। हीअ ॾिस मुंहिंजा हथां कपिड़ा फाड़िया अथनि, मुंहिंजो मोबाइल पिछड़ाए ॾिनो अथनि। ऐं जीअं तीअं करे ज़ोरी वठी भॻुसि। बाक़ी हिन ॿिनि खे ज़ोरी खणी विया आहिनि ऐं ॿियो को कूड़ो केस हणी सघनि था, किथे माराए बि सघनि था। बराए महिरबानी असां सां इहो ज़ुल्म ख़तमु करायो ऐं सिट गफूर मां असांजी जान छॾायो। जीअं पोइ ड्रामा ठाहींदो अचे, अॻियां ॿिया बि ड्रामा ठाहींदो। कूड़ा केस हणी लाइ छा बि करे, हींअर कुझु बि करे सघे थो, माराए बि सघे थो। बराए महिरबानी इहो ज़ुल्म असांजे मथां ख़त्म कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।